हिन जी शक्ल खे ॾिसो ऐं हिन अंबरा जी शक्ल खे ॾिसो, हिकु जहिड़ा न आहिनि। ॾिसो अब आहे तरह से दोस्तों ने ॿार लॻी रहिया आहिनि। हिनखे घणा महीना थी विया आहिनि? 4 महीना थी विया आहिनि। 4 महीननि में रिज़ल्ट आहे। असां हिन में शैम्पू विझराईंदा आहियूं। 4 शैम्पू हिन में विझराए पोइ गाॾी खणाईंदा आहियूं। हेठां खां साफ़ थींदी आहे। हेठां खां गाॾी असां ॾिसूं बि गाॾी आहे कीअं आहे। इहो रिस्क चवंदा आहिनि त गाॾी जे हेठां वेहबो न आहे कॾहिं बि। हे ॾिसो मथां एंटीना आहे, हुनजे हेठां वरी स्पॉइलर लॻल आहे। हे हाणे जूं शयूं लॻल आहिनि। हे स्पॉइलर या हो एंटीना या हे डिग्गी जो स्पॉइलर आहे। दोस्तों अॼु सुबुह सुबुह जो रिबॉन खाया आया आहियूं ऐं रिबॉन जी डिग्गी जेका आहे पाणी न लॻंदो हिन में लॻंदी सिर्फ़ु हवा। ऐं मां तव्हांखे गाॾी जी कंडीशन ॾेखारियां थो। कंडीशन लॻे थो सफ़ा जीअं 0 मीटर जी गाॾी जी डिग्गी हूंदी आहे न, उअं ई आहे सेम टू सेम। अब कीअं डिग्गी सही आहे न? पसंदि आई न? पसंदि आई। तो गाॾी जी रबिंग पॉलिश त थी आहे पर अञा सर्विस न थी आहे। मां सर्विस थी वञे वरी तव्हांखे फाइनल ॾेखारींदुसि। फ़िलहालु तव्हां ॾिसी छॾियोसि। हाणे हिते ईंदी ऐं लाइट वाइट हुन बफ़ करायूं असां। लाइट वाइटूं बफ़ करायूं न। गाॾी जी फ़िलहालु हवा बवा लॻंदी। इंटीरियर में तव्हांखे हिन गाॾी जो फर्स्ट टाइम ॾेखारींदुमि छो जो 2 ॾींहंनि खां मां तव्हांखे रुॻी ॾेखारियां पियो। ત્યારે वती आहे हाणे सीटूं वीटूं मथे थी वियूं अथसि ऐं अंदरि फ्रेम ॾिसो न। हे ॾिसो फ्रेम केॾो साफ़ अथसि। हीअ माना गाॾी रखण जी आहे। मां चवां थो दोस्तनि संगत खे त जेको बि हीअ वीडियो ॾिसे थो ऐं रिबॉन सां जेको प्यारु कंदड़ आहे या उनखे खपे त हिन गाॾी खां मथे नथी मिली सघे। मां चवां थो 8 जो मॉडल आहे, ऑटोमेटिक गाॾी आहे। डैशबोर्ड वेशबोर्ड ॾिसो, प्यारी गाॾी आहे सफ़ा। वधीक फाइनल करे मां तव्हांखे ॾेखारियां थो। इंजन रूम बि दोस्तो तव्हांखे ॾेखारियां। हिन जो आहे मेरो पर माना मूंखे लॻे थो त जॾहिं हे धोइबो त हीअं निकिरींदो जीअं हे आहे। ॾिसो माना चेसिस हिन जो साईं कमाल आहे। गाॾी जो बॉनेट वॉनेट हे हो सील बाय सील गाॾी आहे। 2008 जो मॉडल आहे। गाॾी पंहिंजे जोड़नि में पंहिंजे लाइनुनि में आहे न। दोस्तों ॿाहिरां गाॾी तक़रीबन साफ़ थी वई आहे। ॾिसो था महिनत वॾी गाॾी ते थी आहे। हिन वॾी महिनत थो करे। सरफ वरफ त लॻी वई अथसि। गाॾी जा रिम मां तव्हांखे चयमि न सफ़ा नवां आहिनि। नवां रिम अथसि सफ़ा। ॿाहिरां हिनखे शैम्पू लॻाया आहिनि। हे शैम्पू हे वारा शैम्पू हिनखे लॻाया आहिनि। हिनखे सरफ वरफ न लॻी आहे। ऐं बॉडी में हमेशह शैम्पू लॻाईंदा कयो जीअं आहे। ॾिसो असां हिन में शैम्पू विझराईंदा आहियूं। 4 शैम्पू हिन में विझराए पोइ गाॾी खणाईंदा आहियूं। असां हिनखे सर्फ न हणाईंदा आहियूं। सर्फ में अञा बि कुझु दाणो या कुझु माना बैरोन की जीअं थी वेंदी आहे सुकी वेंदी आहे गाॾी, सुकी वेंदी आहे। शैम्पू में गाॾी सुकंदी न आहे। हे असांजो दोस्त आहे नवीद माना शैम्पू न हाणे त मज़ो ई न अचे ईअं न। हा पाण खे बि शैम्पू, गाॾी खे बि शैम्पू, पाण खे बि शैम्पू ऐं दोस्तनि खे हिननि खे सलाह बि न हुआ तूं बि शैम्पू हणी तूं बि शैम्पू जा। अच्छा विझंदो बि शैम्पू सां आहे? हा न विझंदा साबुण सां। विझंदो साबुण सां आहे। हलो ठीकु आहे। वाह गाॾी बाक़ाइदा मथे सर्विस सेंटर ते चढ़ी वई आहे। पाइप जे मथां प्रेशर ते हाणे गाॾी बाक़ाइदा हेठां खां साफ़ थींदी आहे। हेठां खां गाॾी असां ॾिसूं बि गाॾी आहे कीअं आहे। इहो रिस्क चवंदा आहिनि त गाॾी जे हेठां वेहबो न आहे कॾहिं बि। हे पंप प्रेशर छॾे वेंदो आहे। तो पोइते था थियूं थोरो दोस्तो, थोरो पोइते। इलाही महिनत खां पोइ वरी हिते आया आहियूं नाश्ते जे लाइ। हवा कीअं? हवा कीअं जीअं चई कीअं मज़ो आयो? गाॾी सर्विस सही थी थिए न? गाॾी हर सर्विस थी थिए पर तूं हिते गाॾी सर्विस ते ख़ैर सां त वरी असां पंहिंजो पाण खे तयारु कयूं, मेंटेन कयूं, पंहिंजी बि सर्विस कयूं त कोई माण्हू लॻूं यार। पंहिंजी बि सर्विस कयूं। ठीकु आहे। वाह अॼु त वाह या पराठा आहिनि ज़बरदस्त यार है न। अॼु मज़ो ॾियनि था न। हूअं कड़क सफ़ा कारा करे वेंदो आहे। अॼु सही अथसि फर्स्ट क्लास अथसि। वाह गाॾी सर्विस मां त रेडी थी वई। टायर वायर बि पॉलिश थी वियसि, ब्लैक थी वियसि। इंटीरियर हाणे त मां तव्हांखे ॾेखारियां। ॾिसोसि सही तरीक़े सां तव्हांखे न ॾेखारियो। अञा हीअ गाॾी तयारु थींदी मतिलबु हाणे हितां सिर्फ़ु सर्विस थी आहे। पायदान अची विया अथसि। हाणे हे तयारु हितां थी आहे। बाक़ी अञा डिग्गी हाणे हिनमहिल ॾिसी छॾियोसि डिग्गी कीअं वरी पोइ थोरी देरि खां पोइ जंहिंमहिल शयूं लॻंदसि पोइ तव्हांखे ॾेखारींदुसि वरी कीअं। हलूं भाउ? ओके दोस्तो गाॾी कंप्लीट थी वई आहे ऐं कंप्लीट थियण सां मां तव्हांखे शयूं बि ॾेखारियां त कहिड़ियूं कहिड़ियूं लॻियूं आहिनि। ऐं गाॾी जो मां तव्हांखे चयुमि न बैक लुक जेको हूंदो न ज़बरदस्त तरीक़े सां निकिरी ईंदो। हे ॾिसो मथां एंटीना आहे, हुनजे हेठां वरी स्पॉइलर लॻल आहे। हे हाणे जूं शयूं लॻल आहिनि। हे स्पॉइलर या हो एंटीना या हे डिग्गी जो स्पॉइलर आहे। हे ॾिसो हे ट्रंक जो स्पॉइलर बहितरीनु थी वियो आहे। लुक हाणे पॉलिश थी वई आहे हिन गाॾी खे। हिकिड़ी ॿी तव्हांखे शइ थो ॾेखारियां मां। हिकिड़ी अहिड़ी शइ थो ॾेखारियां न जंहिं हिन गाॾी जो लुक ठाहियो आहे अॻियां। ओ हे हिन जी शक्ल खे ॾिसो ऐं हिन अंबरा जी शक्ल खे ॾिसो, हिकु जहिड़ा न आहिनि। ॾिसो अब आहे तरह से
हे ॾिसो हिकु जरा ऐं कसम सां पसंदि बि न कयो चई इमरान भाई हे हाणे अॻियां भलो लॻंदो से मां चयमि ठीकु आहे ॾिसूं भलो थो लॻे ऐं वाक़ई भलो ॾाइण थो लॻे भाई सफ़ा गाॾी हीअ आहे गाॾी अंदरां बि मां तव्हांखे ॾेखारियां थो गाॾी चमकी वई आहे सफ़ा लुक वुक में टायर ॿायर धोइजी विया अथसि हाणे अंदरां ॾिसो गाॾी तव्हां हे ॾिसो गाॾी अंदरां बि ॾिसो सीटूं वीटूं कुशन वुशन फर्स्ट क्लास हे ॾिसो टिकली विकली हे ॾिसो वाह हे ॾिसो झड़पूं वड़पूं केॾियूं साफ़ु अथसि झड़पूं वड़पूं साफ़ु अथसि सीटूं वीटूं कवर ववर हाणे हमरा ज़ोर थो ॾिस वेठो त जीअं चिंबड़ी वञे असल में जॾहिं बि लॻे न त गाॾी जे मथां कॉस्मिक थियल न हुजे पॉलिश थियल न हुजे उनखे जे थियल बि हुजे त वरी सर्फ सां साफ़ु करे पाणी जे कपिड़े सां पोइ चिंबड़ाईंदा कयो त पोइ सही चिंबड़ी वेंदी हा भाउ तूं ॿुधाए सही चिंबड़ी आहे न निकिरंदो पक कॾहिं बि न अचे थो निकिरंदो हे लोगो ॾिसो भला हुंडा जो लोगो सही लॻो आहे हुंडा जो लोगो सही लॻो आहे सिविक बि सही लॻो आहे ऐं VTI 1.8 हेठि न आहे हा मूंखे लॻे थो ई गॾु लॻंदा आहिनि 1.8 बि अॻियां ई लॻंदो आहे पर हे हिते मुंहिंजे पुट साहिल घणो करे ठका कया अथसि हुन पंहिंजी डिज़ाइन ठाही आहे सो दोस्तो गाॾी कंप्लीट थी वई आहे वरी वधीक मां तव्हांखे पोइ वरी ॿी गाॾी ॾेखारींदुमि उहो हेॾे बीठी आहे स्विफ्ट वाइट कलर में वरी जॾहिं इहा तयारु थींदी त इहा बि मां तव्हांखे ॾेखारींदुमि हाणे दोस्तो हीअ गाॾी खणी आया आहियूं असां उन जाइ ते जिते फोटू निकिरंदा वरी OLX ते वेंदी गाॾी पोइ OLX ते वेंदी वरी तव्हां ॾिसी सघो था मां लिंक इनशाला विझी छॾींदुमि पोइ लिंक में तव्हां हिनखे ॾिसी सघो था त घणनि पैसनि जी आहे केतिरे जी आहे इनशाला हिन वीडियो में मां हिनजी लिंक विझी छॾींदुसि अॼु होटल ते दोस्तो वेठा आहियूं ऐं काफ़ी ॾींहंनि खां पोइ वरी राजा आयो आहे राजा तुंहिंजो मुंहिंजो शागिर्द बि आहे ऐं हींअर महिनत करे पियो वॾी महिनत पियो करे वारनि ते बि वॾी महिनत कई अथई भई वार कीअं निकिरी आया अथई कहिड़ो शैम्पू वैम्पू आयो अथई कारो लॻो पियो आहे मथो मथो इहो फार्मूलो आहे असांजो फार्मूलो आहे वार ज़बरदस्त आहे दोस्तो हिन राजा जा वार अलाए कहिड़ो तेल धोणे लॻराए त नथी अब हाणे तव्हां जेको पुछो था न हिनखे सबूरनि खे ख़बर था लॻराइण सबूरनि खे न ख़बर आहे तूं वीडियो ठाही वीडियो ठाही। दोस्त हिन वार लॻराया हिनखे घणा महीना थी विया आहिनि 4 महीना 4 महीना थी विया आहिनि 6 महीननि में रिज़ल्ट आहे हे ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे भलो अथसि पर थोरो अञा हिनखे टाइम लॻे घटि में घटि 8 महीना राजा 8-9 महीना लॻंदा ई तॾहिं उहे जेके हेठियां वारा वार आहिनि सही निकिरंदा आहिनि सो हिन दोस्त खे अड़े हिनखे त हणण जी ज़रूरत आहे मां बि हिनजो शागिर्दु आहियां दादा सॻो पढ़ाईंदुमि पर व्यंजन में लाइ रखंदो आहियां न पोइ वार छो थो हणे वार त आहिनि त सही न लॻ रहा न ॾिस फसखान वारनि अब हिन वार हणाए त लॻंदसि हा लॻी था सघनि वाह घणा पैसा पैसा तक़रीबन 80,000 90 लख 80-90 लख 80,000 या 90,000 या लख रुपए जो ख़र्च थींदो जॾहिं 80-90 लख ताईं पहुचंदा न वार घणे 80-90 लख ताईं पोण ई ते कोन बस मां सम्झी दवा है ना 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 90 लख वार